एतकाफ़ जो मक़सद आहे अल्लाह जे इबादत जे इंतज़ार में वेही ख़ुदा जी इबादत करणु। सुभान अल्लाह। माण्हू कॾहिं रेल जो इंतज़ार कंदो आहे, हवाई जहाज़ जो इंतज़ार कंदो आहे, बस जो इंतज़ार कंदो आहे, यार दोस्त जो इंतज़ार कंदो आहे, ईंदो त गॾिजी बाज़ार ॾे शइ ख़रीद करणु हलंदासीं, फलाणे जो इंतज़ार हूंदो आहे। एतकाफ़ वारो छा जो इंतज़ार कंदो आहे? अल्लाह पाक जे रहमत जो इंतज़ार कंदो आहे। ख़ुदा जो महिमान थी मस्जिद में वेहंदो आहे, हुनजो ॿियो को बि धंधो कारोबार कोन हूंदो आहे। ईअं सम्झो त ज़िंदगीअ जा लाॻापा लाहे कारोबार फिटा करे हर शइ खे तर्क करे अल्लाह जे इबादत में ख़ुदा जे इबादत ऐं रहमत जो मुंतज़र हूंदो आहे। ख़ुदा जे रहमत जो इंतज़ार वेही करे त ख़ुदा जी रहमत हासिल कयां। एतकाफ़ जो मक़सद इहो हूंदो आहे। ऐं एतकाफ़ वारे माण्हूअ खे मस्जिद शरीफ़ में खाइण जी बि इजाज़त आहे, सुम्हण जी बि इजाज़त आहे, पाणी पीअण जी बि इजाज़त आहे, छो त हू एतकाफ़ में आहे, हुनखे ॿाहिरि वञिणो न आहे। कॾहिं कॾहिं माण्हू वरी चवंदा आहिनि एतकाफ़ वारा त जान में थोरी ख़ारिश आहे, पघर थियो आहे, थकु थियो आहे, राति जाॻियो आहे, तड़ कयां, थकावट वारो तड़। इन नियत सां मस्जिद खां ॿाहिरि निकितो, तड़ करण जे इरादे सां एतकाफ़ भॼी पियो। वुज़ू कंदो मस्जिद खां ॿाहिरि, वुज़ू खाने में काकूस पेशाब मस्जिद खां ॿाहिरि छड़ो आहे, इन जे लाइ निकिरी सघे थो, बाक़ी तड़ जे लाइ न। हा, ख़ुदा न ख़ासि त अल्लाह पनाह ॾे ऐं हुनखे एतलाम पइजी वञे, शैतानी तड़ पइजी वञे त हाणे इनखे इन सूरत में निकिरणु ज़रूरी आहे। वञी ॿाहिरि निकिरी गुसल खाने में तड़ करे मोटी अचे। बाक़ी आराम लाइ, सुकून लाइ, तसल्ली लाइ, जे पाण हिरियल हूंदा आहियूं, रोज़ानो तड़ कंदा आहियूं, ईअं जेकॾहिं को तड़ करण जे लाइ निकितो त एतकाफ़ हुनजो भॼी पवंदो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त एतकाफ़ वारो जेसीं ताईं मस्जिद में एतकाफ़ में हूंदो आहे, हुनजो सुम्हण बि इबादत, हुनजो खाइण बि इबादत, हुनजो पाणी पीअण बि इबादत। जेकॾहिं क़ुर जी तिलावत करे त क़ुर त हूअं ई इबादत आहे, पर थकिजी रुगो आराम करे अल्लाह पाक जा मलाइक हुनजी निंड बि इबादत में शुमार फरमाईंदा आहिनि। मोमिननि जी मां हज़रत हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुज़ूर करीम जी प्यारी घरवारी आहे, फारूक आज़म जी न्याणी आहे। उहा थी चवे त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सारी ज़िंदगीअ में कॾहिं एतकाफ़ क़ज़ा कोन कयो। सॼी ज़िंदगी माना रमज़ान शरीफ़ में हमेशह एतकाफ़ में वेहंदा हुआ, पर बीबी साहिबा इहो फरमाए थी चरी मुंहिंजे महबूब जो आख़िरी रमज़ान आहे। आख़िरी रमज़ान सम्झो था, पाण करीमन विसाल कयो आहे रबीउल अव्वल में, जंहिंखे पाण उर्स जो महीनो चवंदा आहियूं। ख़ैर जो ॼावा बि उन महीने में, वरी ख़ैर जो 63 वरह जे उमिरि में वरी वफ़ात वारो बि साॻियो महीनो मोटी आयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जी प्यारी घरवारी फरमाए थी त महबूब जे विसाल खां अॻु में जेको रमज़ान आयो आहे, आख़िरी रमज़ान आहे, उन में मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम 20 ॾिहाड़ा एतकाफ़ कयो। घणा ॾिहाड़ा? 20 ॾिहाड़ा। माना 10 जो रोज़ो छोड़े जो वेठा त 11 खां वठी करे महीने जे आख़िर ताईं। हूअं त कबाह न 10 ॾिहाड़ा, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी एतकाफ़ जेको कयो सो 20 ॾिहाड़ा कयो ऐं उम्मत खे सबक़ ॾेई वियो त एतकाफ़ में ॾिसो केतिरो सवाब आहे। मां मुहम्मद 20 ॾिहाड़ा एतकाफ़ थो कयां। तंहिंजे करे अवां पंहिंजे पंहिंजे पाड़े में जिथे बि तव्हांजी का मस्जिद हुजे उते तव्हां कोशिशि करे कंहिं बि हिकिड़े भाउ मुस्लमान खे विहारे हुनजो तव्हां ताउन कजो, हुनखे मानी पाणी टाइम ते पहुचाइजो। हू वेहंदो त तव्हां पाड़े वारनि जो ॿार लही पवंदो, हुनखे त सवाब थींदो, पर अल्लाह तबारक व तआला तव्हांखे बि अजुर अता फरमाए छॾींदो।